नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ मां ख़बर ॾींदा हलूं त किंगरी जे भिटियूं माइनर मां निकिरंदड़ खिरल शाख जे आबादगारनि जो बासरनि पारां फुल शाख खोले फसल ॿोड़ण ख़िलाफ़ एहतिजाज आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो। हिन ॾस में किंगरी जे भिटियूं माइनर मां निकिरंदड़ खिरल शाख जे आबादगार मोहम्मद आरिफ जोखियो, यूनुस जोखियो, कासिम शाह मिठल समेत जो एहतिजाज कंदे चयो त बासर माण्हू भट्टी माइनर मां निकिरंदड़ वाटर कोर्स जे पाणी जो दरवाज़ो फुल खोले छॾियो अथनि, जंहिंजे करे फसल पानी में बुॾी वञ। असां सां रोज़ानो ज़ुल्म कयो वञे थो। बार बार मना करण बावजूद मड़ जा बासर फुल पानी छॾे वञनि था, जंहिं करे असांजो फसल तबाह थी वियो, जंहिं करे असांजो लखें रुपए जो नुक़सान थियो आहे। इन्हनि आबपाशे खाते जे आला अमलदारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी फसल ॿोड़ण नुक़सान कंदड़ बासरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।